ही पिशावर जी नीगरी यकीनन कंहिंजी बि नीगरी अगवा न थियणु घुरिजे। उहा अगवा थी हिते आई ऐं उन्हनि लश्कर कशी ॼण त कई सिंध ते। माण्हू था चवनि त हुनखे लश्कर कशी जे बुनियाद ते इहो आज़ादु थी, न त पुलिस में एतिरो दम न हुजे हुनखे आज़ादु कराए सघे। छा कयो त पुलिस जेको आहे उनखे रिलीज़ करायो आहे। बाक़ाइदे हुते रेंजर्स ऐं पुलिस जो जेको ऑपरेशन थियो आहे उन में जेको आहे उहा नियाणी जेको आहे बाज़ियाब थी आहे। ऐं हीअ जेकी रवायत आहे या हीअ जेका सोशल मीडिया ते ऐं ॿियनि ते पोइ हिन क़िस्म जूं जेके ख़बरूं अचनि थियूं, उहे थियनि थियूं, उहो तमामु घणियूं ॾुखोईंदड़ आहिनि। ऐं इन क़िस्म जो मां सम्झां थो त सूबाई हुकूमतूं जेके उते आहिनि उन्हनि सभिनी सूबाई हुकूमतनि खे इनखे पंहिंजो हिन रवायत खे ख़तमु करणु घुरिजे। जेकॾहिं इन क़िस्म जूं हिकिड़ा माण्हू ॿियनि सूबनि में वञनि था, हथियार खणी वञनि था, त इहो पहिरीं त उन्हनि जे मथां लाज़िम थो थिए उन सूबाई हुकूमत ते त उहो उनखे रोके। ऐं जेकॾहिं न त पोइ जेको आहे सिंध हुकूमत आहे। हाणे क्राइम त जिते किथे क्राइम आहे। शहीद मेमण बिल्कुलु जेको आहे उहो त किडनैप थियल आहे। पोइ इहो त कोन्हे को त हितां सभु मेमण या सिंधी सभु गॾिजी जेके आहिनि उहे निकिरनि हथियार खणी ऐं बलूचिस्तान जेको आहे उहे वञनि। सो इहे रवायतियूं ग़लति रवायतियूं आहिनि, इहे रवायतियूं न पढ़णु घुरिजे। ऐं क्राइम त इहो आहे त असांजूं सरहदूं जेके आहिनि उहे मिलियल आहिनि, गॾियल आहिनि। पंजाब हुजे, बलूचिस्तान हुजे, सिंध हुजे या बलूचिस्तान हुजे ऐं बलूचिस्तान पंहिंजो पंजाब हुजे या होॾां पंहिंजो केपी हुजे। सो इहे सभिनी जूं सरहदूं असांजूं मिलियल आहिनि। ॾोहारी कॾहिं हेॾे था अचनि, कॾहिं होॾे था वञनि, किथे हुते क्राइम करे हिते था अचनि, हितां क्राइम करे होॾे था वञनि। कचो पहिरीं खां तमामु घणो बहितर आहे। पर हाणे ईअं कोन्हे को त हुते ज़ीरो। मां नथो सम्झां त को बि अहिड़ो मुल्क असांखे नज़र ईंदो सवाइ थोरो घणो जेकॾहिं असां चऊं UAE जे। बाक़ी दुनिया में त उते क्राइम कोन्हे को। यूरोप में क्राइम आहे, UK में आहे, USA में आहे। सो मां इहो नथो चवां त उते क्राइम आहे इन करे हिते बि हुजणु घुरिजे। पर ॻाल्हि इहा आहे त इंसान ऐं क्राइम जो गॾु पैदा थियो।